नाज़िन सिंध सरकार टैक्स चोरन ऐं मंशियात फरोशन जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो, जंहिं में एक्साइज़ टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल जे सेक्रेटरी, डीजी ऐं डायरेक्टर समेत ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त टैक्स चोर मुल्की खुशहाली जा दुश्मन आहिनि, इन्हनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं। टैक्स चोरनि जा अकाउंट फ्रीज़ करण लाइ कदम खयां वेंदा। इजलास में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं मुंतकिली बायोमेट्रिक दर्ज करण जी तजवीज़ ते गौर कयो वियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर सॼी सिंध में मंशियात फरोशन ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन खे साराहींदे क्रैकडाउन वधीक तेज़ करण जी हिदायत कई आहे। इजलास में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि ऐं मुख़बिरनि खे इनाम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध सरकार टैक्स चोरनि ऐं मंशियात फरोशन जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो, जंहिं में एक्साइज़ टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल जे सेक्रेटरी, डीजी ऐं डायरेक्टर समेत ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास में टैक्स चोरनि जा नाला अख़बारनि में शाया कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त टैक्स चोर मुल्की खुशहाली जा दुश्मन आहिनि, इन्हनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं। टैक्स चोरनि जा अकाउंट फ्रीज़ करण लाइ कदम खयां वेंदा। इजलास में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं मुंतकिली बायोमेट्रिक तहत करण जी तजवीज़ ते गौर कयो वियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर सॼी सिंध में मंशियात फरोशन ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन खे साराहींदे क्रैकडाउन वधीक तेज़ करण जी हिदायत कई आहे। इजलास में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि ऐं मुख़बिरनि खे इनाम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो।